जोर सां चओ थोरो। कीअं लॻी तव्हांखे पिक्चर? ॾाढी सुठी पिक्चर हुई। को न को मैसेज मिले थो पियो असांखे ऐं असां सचुपचु उल्लू आहियूं। सिंधी ईमानदार हूंदा आहिनि, सिंधी पंहिंजे महिनत जो पैसो खाईंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। कीअं लॻी तव्हांखे पिक्चर? कीअं लॻी? तव्हां बि ठाहींदा आहियो न सिंधी हा, मां बि ठाहींदा आहियां न। सिंधियुनि लाइ त कोई सिंधियुनि लाइ कजे न। अच्छा ॾिसो सिंधी पिक्चर दादा तव्हांखे पिक्चर कीअं लॻी? ॾाढी सुठी। सिंधी पाण में एकता रखणु ॾाढी ज़रूरी आहे। एकता में बल आहे। बिल्कुलु बिल्कुलु। एकता महिरबानी करे क़ाइमु रखो। इहो असां में थोरी अञा घटिताई आहे, अञा थोरी है न। एकता क़ाइमु रखो। सिंधी पाण में एकता में बल आहे। बिल्कुलु बिल्कुलु। महिरबानी करे एकता रखो। तव्हांखे कीअं लॻी सभिनी खे पिक्चर? ॾाढी सुठी हुई। असांखे ॾाढी सुठी, मज़ो आयो ॾाढो। हा, पंहिंजो पाण में सम्झाणी बि सुठी ॾिनी। हा, सुठी सुठी। तमामु सुठो, तमामु सुठो। हिन पिक्चर में जेको ॻाल्हि लिखियलु आहे, जेकी ॿुधाई वई आहे, उहा सम्झण जी ॻाल्हि आहे। सिर्फ़ु 2 कलाक पिक्चर ॾिसण जो न आहे, पर हुन जो जेको मेन मक़सदु जेको आहे उहो असांखे अमल में आणिणो आहे। जे असां लालच छॾे करे पंहिंजी सच्चाई ऐं पंहिंजे सिंधियत जी ईमानदारी, जेको सिंधियत जेको चवंदा आहिनि भई सिंधी ईमानदार मेहनती, उहो मैसेज मिले। मैसेज जाम क्लियर आहे। सभिनी सिंधियुनि खे हिकु दफ़ो त ज़रूरु अची करे ॾिसणु खपे। रिक्वेस्ट आहे, भाई हेॾी महिनत करे माण्हू ठाराइनि था, महाननि जी ठाहिनि था, ज़रूरु ॾिसणु खपे अची सभिनीनि खे। मैसेज जाम क्लियर आहे। नई पिक्चर जो वेट था कयूं, पिक्चर